हालामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर एजाज़ अली बुघियो मूजिब भिटशाह में एहसास किफ़ायत सेंटर ते कटौतीअ तां मुंहुं मारी झेड़ो कटौतीअ खां मना कंदड़ माण्हुनि ते सेंटर अमले जो सख़्त तशद्दुद। भिटशाह में एहसास किफ़ायत सेंटर ते मुस्तहक़ औरतुनि जे वज़ीफ़े मां कटौती बंदि न थी सघी। मुस्तहक़ औरतुनि जे वारिसनि ऐं समाजी अॻुवाणनि पारां कटौतीअ खां मना करण ते डिवाइस होल्डर ऐं सेंटर अमले कटौतीअ खां मना कंदड़ माण्हुनि मथां सख़्त तशद्दुद करणु शुरू करे ॾिनो, जंहिं बैदि झेड़ो वधी वियो। SHO भिटशाह ऐं SSP मटियारी कलीम मलक खां एहसास प्रोग्राम मां कटौती कंदड़ एजेंट ऐं माण्हुनि मथां तशद्दुद करण में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे। ॿिए तरफ़ अमले जो चवणु आहे त असां का बि कटौती न कई आहे। कुझु बाअसर माण्हू असां खां डंडे जे ज़ोर ते फुर लुट कई आहे ऐं असां मथां तशद्दुद कयो आहे। तव्हांजा मां कटजनि था? घणा पैसा कटजनि था? मां 500 कटे थो। अच्छा 500 कटे थो ऐं जेके 10,000 अचनि था उन ते 1000 कटे थो। अच्छा माना धिका धूणा तव्हांखे अलॻि मिलनि पिया? जी जीअं तव्हां ॾिसो पिया त अहिड़े टाइम माना जेको इनकम सपोर्ट जा पैसा जेके किस्त आई आहिनि गरीब माण्हुनि जी, गरीब माना जेके आहिनि सो उन्हनि खे उन्हनि जी कटौती कई वञे पई।